अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन व अस्हाबिहि अत्ताहिरीन अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तारीफ़ के मोहताज नहीं आले मोहम्मद, तारीफ़ के मोहताज नहीं आले मोहम्मद, फूलों को कभी अतर लगाया नहीं जाता। जोड़े जोड़ जहान जी जड़े पान कई परवार, हामी हादी हाशमी सरदारे सरदार, सुहे सहाबिन सत्थ में मंझ मस्जिद मणियादार, चारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब सी। निहायत वाजिबुल एहतराम स्टेज से तशरीफ फरमा उलमा व मशाइख इज़ाम, खुसूसन सदर महफिल इज़्ज़त ईमान वारा सामिईन इकराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼुकल्ह जे हिन पुरफ़ितन दौर में हर आए ॾींहुं हिन उम्मत जे अक़ाइद ते हमला थींदा रहनि था। के माण्हू सहाबा इकराम जे मोहब्बत जी दावा करे अहले बैत अतहार सां बुग़्ज़ रखनि था, त के वरी अहले बैत सां मोहब्बत जी ॻाल्हि करे जलीलुल क़द्र सहाबा जूं गुस्ताखियूं करे उन्हनि जे इज़्ज़तुनि ते हमला कनि था। त के मुस्तफ़ा करीम जे पाक बीबियुनि ते हमला कनि जेके असां मोमिन जूं मायरूं आहिनि, त के वरी बदबख्त खुद नबियन जे ताजदार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी ज़ात ते ताना हणनि। पर ए अहले सुन्नत व जमाअत जा मुजाहिदो, अवां खे मुबारक हुजे जो अवां जो अक़ीदो इन्हनि सभिनी ख़राफ़तुनि खां बिल्कुलु पाक ऐं साफ़ अक़ीदो आहे। इन बरकत साईं इंशाअल्लाहुल अज़ीज़ असांजा बेड़ा पार थी वेंदा। अहले सुन्नत का है बेड़ा पार अस्हाबे हुजूर नजम है और नाम है इतरत रसूलुल्लाह की। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम अहले बैत जे लाइ फरमायो, मिस्लु अहले बैती का सफ़ीनत नूहिन मन रकिबहा नजा व मन तखल्लफ अन्हा गरक़। मुझे अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़े वारो आहे, जेको उन में सवार थियो छोटकारो लंघंदो, पर जेको पोइते रहिजी वियो उहो गरक थी वेंदो। सहाबा जे मुतालिक फरमायूं, अस्हाबी कन नुजूम फबि अय्यिहिम इक़्तदैतुम एहतदैतुम। मुंहिंजा सहाबी सगोरा आसमान जे सितारनि जे मिसल आहिनि, उन्हनि मां जंहिंजे बि पोयां लॻंदो हिदायत वारा थींदा। मतलब त हिन दुनिया जे दरियाह मां सलामतीअ सां पार पहुचण जे लाइ बेड़े में सवार थियणु ज़रूरी आहे, त कारनि कुननि खां बचण लाइ सितारनि जी रोशनी बि ज़रूरी आहे। मुस्तफ़ा करीम जे इन्हनि मुबारक फरमाननि मां मालूम थी वियो त सहाबा जी बि अज़मत ऐं मोहब्बत दिल में रखणी आहे, त अहले बैत अतहार सां बि हद दर्जे जी अक़ीदत ऐं मोहब्बत रखणी आहे। जेके अहल बैत सां बुग़्ज़ रखनि था उन्हनि खे मालूम हुजे त अल्लाह जे हबीब उन्हनि जे बारे में सख़्त ताक़ीद फरमाई आहे। जियां हज़रत ज़ैद बिन अरकम जी रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अन तारिकुन फीकुम मुस्तक़लैन अव्वलुहुमा किताबुल्लाहि फीहिल हुदा वन नूर फखुदू बि किताबिल्लाहि वस्तमसिकू बिह वसानीहुमा अहलु बैती उदक्किरुकुमुल्लाह फी अहल बैती
उज़क्किरुकुमुल्लाह फी अहल बैती उज़क्किरुकुमुल्लाह फी अहल बैती। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के ऐं मदीने जे दरमियान असांखे ख़िताब फरमायाऊं। पाण फरमायाऊं तमा में ब गरियूं शयूं, ब रहमतूं, ब बरकतूं, ब नेमतूं छॾे थो वञा। उन्हनि मां हिकिड़ी आहे अल्लाह जो किताब, किताबुल्लाह। उन में हिदायत आहे ऐं नूर बि आहे। अल्लाह जे किताब खे मज़बूतीअ सां पकड़ियो, कॾहिं बि उन सां ताल्लुक़ ख़तम न कयो। ऐं ॿी आहे मुंहिंजा अहल बैत। मां तव्हांखे ख़ौफ़ ॾियारियां थो अल्लाह जो पंहिंजे अहल बैत जे बारे में। पाण इहे लफ़्ज़ 3 दफ़ा इरशाद फरमायाऊं। हिन हदीस मुबारक में पाण करीमन 2 शयुनि जो ज़िक्र फरमायो आहे। हिकिड़ो किताबुल्लाह, ॿियो अहल बैत। किताबुल्लाह जो ज़िक्र सिर्फ़ हिकिड़ो चकर फरमायूं छो त पाण पंहिंजे चश्मे नबूवत सां ॾिसनि पिया त ईंदड़ वक़्त में माण्हू किताबुल्लाह में एतिरो घणो इख़्तिलाफ़ न कंदा, बल्कि उनखे हिदायत ऐं नूर सम्झंदा। पर पाण करीमन अहल बैत जे बारे में 3 दफ़ा ज़िक्र फरमायो छो त पाण ॾिसनि पिया त ईंदड़ वक़्त में अहिड़ा बदबख़्त ऐं ज़ालिम माण्हू ईंदा जेके मुंहिंजे अहल बैत जे बारे में घणो इख़्तिलाफ़ कंदा ऐं उन्हनि सां बुग़्ज़ रखंदा। इन्हनि जे करे ई महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहल बैत जे बारे में ताक़ीद फरमाई आहे। ऐं ॿी अहम ॻाल्हि हीअ बि आहे त अॼुकल्ह माण्हुनि खे इहो चई बरगलायो वञे थो त सहाबा इकराम अहल बैत सां ज़ुल्म कया, सहाबा इकराम अहल बैत जा हक़ खाधा। मां अव्हां खे हिकु ॿ वाक़ियो ॿुधायां, फ़ैसिलो अव्हां पाण करे वठिजो। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु कंहिं कम सां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दरवाज़े ते विया। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो पुटु अब्दुल्लाह इब्न उमर अॻु में ई दरवाज़े ते बीठो हो। उन ख़ादिम जे ज़रिए हज़रत उमर फारूक ने नापो मोकिलायो हुयो। हज़रत उमर फारूक इहो चई करे मोकिलाए छॾियो त मां फारिग न आहियां। जॾहिं इहा ख़बर हज़रत इमाम हसन साईं खे पई त पाण इहो सोचे करे मोटी आया। जॾहिं हज़रत उमर फारूक पंहिंजे पुट जे मिलण जे लाइ ॿाहिरि न आयो त मुंहिंजे लाइ बि न ईंदो। इहा ख़बर जॾहिं हज़रत उमर फारूक खे पई त हज़रत इमाम हसन साईं मुंहिंजे दरवाज़े ते आया हुया, वरी वापसि हलिया विया, त पाण उन वक़्तु ई पंहिंजा सॼा मामलात छॾे करे हज़रत इमाम हसन साईं जे दरवाज़े ते विया ऐं अर्ज़ु कयऊं, साईं अवां आया हू, बिन राह इतलाह करण जे वापसि हलिया वियऊं। उन ते हज़रत इमाम हसन साईं फरमायो त अवां पंहिंजे पुट जे मिलण लाइ फारिग न हुयो ऐं मां सोचियो त तव्हां मूं सां बि न मिलंदव। उन ते हज़रत उमर फारूक चयो, साईं हू त मुंहिंजो पुटु हो, तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शहज़ादा आहियो, नवासा आहियो। खुदा जो कसम उमर जे मथे ते जेके वार आहिनि उहे बि तव्हांजे सदके में आहे। उमर आहे उहो बि तव्हांजे सदके में आहे। मुंहिंजा सोना ईअं न कंदा कयो, तव्हांखे जॾहिं बि मुंहिंजी ज़रूरत पवे अवां पंहिंजो ख़ादिम मोकिलींदा कयो, मां ख़ुदि तव्हांजे दरवाज़े ते ईंदुमि। ॾिसो सहाबा जी मोहब्बत, सहाबा जो इश्क ॾिसो अहल बैत सां। हज़रत उमर फारूक जेको उन वक़्तु 22 लख मुरबा मेल जो हाकिम अमीर आहे, अॼुकल्ह जा हुक्मरान उन जे अध ते बि न आहिनि। ख़ुदा जो कसम जॾहिं ख़बर पएसि थी त हज़रत इमाम हसन साईं जन आया हुया ऐं वापसि हलिया विया, त पाण उन वक़्तु ई पंहिंजा सॼा मामलात छॾे हज़रत इमाम हसन साईं जे दरवाज़े ते वञे था। इन वाक़े मां तव्हां अंदाज़ो लॻायो त सहाबिन सगोरनि जी अहल बैत सां केॾी मोहबत आहे, केॾो चाह आहे। ऐं ॿियो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अलीउल मुर्तज़ा खे इरशाद फरमायो, ए अलीउल मुर्तज़ा, अल्लाह जो हुकुम मां सैयदा ख़ातून जन्नत जो निकाह तोसां कराया। हुक्म जे लाइ तो वटि छा आहे? अर्ज़ कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿियो त कुझु कोन्हे, हिकिड़ो घोड़ो आहे ऐं हिकु ज़र आहे जेका बदर जे मैदान मां माले गनीमत जे तौर ते मिली हुई।
पाण करीमन फरमायो त घोड़ो त रखणो आहे जेको जिहाद में कम ईंदो अलीउल मुर्तज़ा जहिड़ो बहादुर अलीउल मुर्तज़ा जहिड़े बहादुर जे लाइ घोड़ो लाज़मी आहे खुदा जो कसम अलीउल मुर्तज़ा जहिड़ो बहादुर हिन पूरी उम्मत मुस्लिमा में वरी पैदा न थियो पाण करीमन फरमायो त बाक़ी जेका इहा ज़रा आहे इहा विकिणी करे कुझु क़ीमत खणी आहे त जीअं सय्यदा ख़ातून जन्नत जे निकाह जे लाइ तो वटि हक़दार हुजे सोनो अलीउल मुर्तज़ा हुआ ज़रा खणी निकितो आहे साम्हूं सोनो उस्मान गनी मिली वियो आहे सोने उस्मान गनी सोने अलीउल मुर्तज़ा जे हथ में उहा ज़रा ॾिठी आहे पुछाऊं साईं केॾांहुं पिया वञो चयाऊं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा ख़ातून जन्नत खां निकाह कराए रहिया आहिनि हक़मार जे लाइ रक़म न हुई इन जे लाइ हीअ ज़रा विकिणण थो वञा सोने उस्मान गनीअ चयो साईं तरसो सोनो उस्मान गनी वियो ऐं रक़म खणी आयो सोने अलीउल मुर्तज़ा खे ॾिनई ऐं उहा ज़रा ख़रीद कई सोने उस्मान गनी उहा ज़रा ख़रीद कई हर ॻाल्हि थी वई सौदो थी वियो रक़म मिली वई हाणे सोनो उस्मान गनी सोनो अलीउल मुर्तज़ा खे चवे थो साईं पंहिंजो वापार त थी वियो हर ॻाल्हि थी वई हाणे हीअ जेका ज़रा आहे इहा मुंहिंजे तरफ़ां तव्हां तोहफ़ो क़बूल कयो ॾिसो उन्हनि जो हिक ॿिए जे लाइ केतिरो एतिराम आहे इहे त रवायतूं आहिनि मतां मुखालिफ़ इन्हनि खे न मञनि आख़िर में क़ुरान करीम जी शायदि ॿुधी छॾियो जेका शुरूअ में मां तिलावत फरमाई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं उहे शख्स जेके मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि उहे काफ़रनि ते सख़्तु आहिनि ऐं पंहिंजो पाण में खंड ऐं खीर आहे यबतगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना तलाश कनि था अल्लाह जो फज़ल अल्लाह जो रज़ामंदो तलबीने उहे सहाबा इकराम जन इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ पंहिंजूं जानियूं पंहिंजा माल हमेशह कुर्बान करण लाइ तयारु हूंदा हुआ इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ अलाए केतिरियूं जंगियूं विड़ियूं इस्लाम जे लाइ पंहिंजा बच्चा ॿार छॾियऊं इस्लाम जे लाइ पंहिंजा मुल्क छॾियऊं इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त इस्लाम जी सरबुलंदी हमेशह बरक़रार रहे इन्हनि जे लाइ अल्लामा इक़बाल चयो आहे सफ़ाएदार से बातिल को मिटाया हमने नौ इंसान को गुलामी से छुड़ाया हमने तेरे काबे को जमीनों से बसाया हमने तेरे कुरान को सीनों से लगाया हमने दश्त तो दश्ते सहरा भी न छोड़े हमने बहरे जुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।